घोसपुर कच्चे जे ॻोठ मेंगल चाचड़ भरिसां जागीराणी ऐं चाचड़ बिरादरी जे ॿिनि ग्रुपनि में हलंदड़ पुराणी खूनी तकरार तां झेड़ो ॿीहर भड़की उथियो। ॿिन्ही धुरियुनि जी हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जारी आहे। कंहिं बि जानी माली नुक़सान जा इतला न मिलिया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। वधीक मिलियल मालूमात मूजिबि त दुरानी महर जे कच्चे वारे इलाइक़े जे ॻोठ मेंगल चाचड़ भरिसां जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियारबंदनि जो चाचड़ बिरादरी जे हथियारबंदनि सां हलंदड़ झेड़ो ॿीहर भड़की उथियो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां मोर्चनि मां वेही फायरिंग कई, जंहिं सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो ऐं माण्हू ख़ौफ़ सबबि घरनि में लिकी विया। जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो, जंहिं बैदि कुछ वक़्त लाइ ॾुआरनि फायरिंग बंदि कई, पर अधु कलाक जे वक़्फ़े बैदि वरी फायरिंग जो सिलसिलो जारी थी वियो आहे। आख़िरी इतलाहनि मूजिबि ॿिन्ही तरफ़नि खां कंहिं बि जानी माली नुक़सान जा इतला न आहिनि मिलिया। वाज़े रहे त कुछ महीना पहिरीं सब्ज़ोई ऐं जागीराणी गैंग जे ॾुआरनि ॻोठ मेंगल चाचड़ ते धारदार हमला करे संदनि 12 माण्हू क़तल किया हुआ, जंहिंजा जवाबदार कश्मीर पुलिस केस दाख़िल थियण बावजूदि हिक बि माण्हू गिरफ़्तार न करे सघी आहे।